सिंधी कच्छी चैनल में स्वागत थी कयां। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल। उम्मीद है त तव्हांखे असांजा प्रोग्राम पसंद ईंदा हूंदा। तव्हां उनखे पसंद कयो ऐं हेठि लिंक जेकी आहे उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असां तव्हांखे अॻिते बि इन खां उबदा सुठा प्रोग्राम ॾेखारींदा रहूं। उम्मीद त तव्हां असांखे सब्सक्राइब करे वधाईंदा विझाईंदा। सदाईं ॾिसंदा रहिजो सिंधी कच्छी चैनल SK TV। सो जो वठण वारे के न एहसास हुजण खपे। कंहिंखो पेन जो कोई उधारी वरदा हूं, 1 मिनट दे मां कुछ लिखी वड़ा, उनखे भी ॼण माल थैंक यू चवंदा हूं। रब को एॾियूं दाता वठी वेठा हूं, रब के कॾहिं थैंक यू न चवा। दाता शुक्र दी तू एॾो सभु कुछ ॾिनो आहे। वञो हिकु साह लाइ अस्पतालन में वञी करे ॾिसो केतिरा लख वठंदा वेंटिलेटर ते चाढ़े करे। हिनी रब मुफ्त में असांखे साह जिंदगी जा ॾेई छॾिया। हिकु साह जी कीमत चुकाइण लॻूं न, रोम रोम कर्ज़दार थी वञे असांजो। रब एतिरो कुझु असांखे ॾेई वेंदो आहे। शुक्र नाहे, हूंदे जो क़दुरु हूंदो ई नाहे बंदे खे। उन्हनि को पुछो जेके अस्पतालन में धिका खाईंदा, उन्हनि को पुछो जंहिंजी सॼी सॼी राति रड़दे निकिरे थी। कोई रोग को परेशान आ, कोई गरीबी को परेशान आ, कोई औलाद को परेशान आ, सुखी कोई भी नाहे। छो सतगुरु चवंदा नी बाली रोवे नाहे भतार, नानक दुखिया सब संसार, हर बंदो दुखी आ। काश असांजी नज़र जेकी आ न पंहिंजे दुख को हटजी करे कंहिं उन्ही माण्हू ते पए जंहिंखे असां को वधीक दुख आहे, पोइ शुक्रानो निकिरंदो। बाबा पोइ बि शुक्र आ, दुख ॾेई करे लाहे विझेंदो न। कोई अहिड़ो रोग त न ॾिनो थी जो मां कंहिंखो छुटकारो ई न पाए सघां, मां अस्पतालनि जे दर ते वञी पवां। भाई साहब चमनजीत सिंह चवनि पिया, ओ याद रखजो जेको गुरु जी याद में अमृत वेले जागदो न, उनखे कॾहिं दर्द में न जागणो पवंदो, दह में न जागणो पवंदो मां हिते सूर आहे हुते सूर आहे। ओ जंहिंजूं गाजूं वञी सतगुरु जे दरबार जे ॿाहिरों बींदियूं, गुरुद्वारनि जे ॿाहिरों बींदियूं न, उहे गाजूं कॾहिं तव्हां अस्पताल जे ॿाहिरों न ॾिसंदव बीठियूं। जेके गुरु जा प्यारा गुरुद्वारे में पाठ कंदे ॾिसंदव न, उहे तव्हां कंहिंजा कर्ज़ाई थींदे न ॾिसंदव, कंहिंजे वटि कर्ज़ वठण वारा वेठा हुजनि। जय श्री कृष्ण। હું છું કાજલ ખેમચંદાણી અને તમે જોઈ રહ્યા છો સિંધી કચ્છી ચેનલ અને હવે તમે જોશો આજના મુખ્ય બ્રેકિંગ ન્યૂઝ।